अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में मज़लूम माण्हुनि जो इंतिहाई सघारो आवाज़ इंटरनेट जे आधार दुनिया जी कुंड कुड़च ताईं मज़लूम माण्हुनि जे मसइलनि खे पहुचाईंदड़ दर्दमंद माण्हुनि जो आवाज़ बणियल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, जंहिं तां असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं गुलाबनि जहिड़ा गीत, मालूमाती प्रोग्राम, उन सां गॾु ॾाहनि जा कोल, तकरीरूं ऐं तहरीरूं। छा अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो आहे? जे न त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वधि में वधि असांजे प्रोग्रामनि खे दोस्तनि ताईं पहुचायो। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 जनवरी 2026 छंछरु जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बदीन में पोहरियत कैलाश जो क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो, पुलिस खे 1 हफ़्ते जी मोहलत। सिक्योरिटी फोर्सिस हथां वधीक 8 बलोच नौजवान जबरी तौर लापता। कोटड़ी में सेवण डेवलपमेंट अथॉरिटी जी ज़मीन ते कब्ज़े जो इंकशाफ। दादू जुड़तू मुक़ाबिलो। मक़तूल नादर जे वारसनि पुलिस जी जोड़ियल कमेटी ते बेतमादी ज़ाहिर करे छॾी। कम्युनिस्ट पार्टी पारां अमेरिका मनशा जो स्मगलर करार। मीरपुर ख़ास में पघारनि मां कटौती ख़िलाफ़ म्यूनिसिपल मुलाज़िमनि जो एहतिजाजी धरणो। सिंधी शागिर्द तहरीक पारां मेरठ जी लताड़ ऐं तालीमी इदारा ख़ारगाइण ते ॻणती ज़ाहिर। सकरन में तशदुद जो निशानो बणियल सोबिया शाह वारे मामले जो जरगो। वालिद ऐं चाचो ॾोही करार, 60 लख रुपया ॾंड। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। पोहरियत कैलाश कोहलीअ जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॿिए ॾींहुं बि बदीन जे पीर चौक ते हज़ारे औरतनि, मर्दनि, ॿारनि एहतिजाजी धरणो जारी रखियो। धरणे में सिंध जी कुंड कुड़च खां सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। सिंध दोस्त इतिहाद जे सरवान डॉक्टर अज़ीज़ मेमण, अवामी तहरीक जे अॻवान सतार रिंद, SUP अॻवान अमीर आज़ाद पहवर, मिर्ज़ा ग्रुप जे अॻवान वाहिद चांडियो, हैदराबाद खां आयल जसकम अॻवान बशीर मल्लाह, अब्दुल्लाह चांडियो, अज़ीज़ डेरो ऐं ॿिनि अॻवाननि हज़ारनि जी तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते धरण खे ख़िताब कंदे अॻवान चयो त कैलाश कोहली जे क़ातिल सरफराज़ निज़ामाणी खे 5 ॾींहं गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न करे इंतिज़ामिया पंहिंजी ख़राब कारकर्दगी ज़ाहिर कई आहे। पुलिस वटि एतिरा वसीला हुजण बावजूदि जवाबदार हथ न अचणु शक वधाए पियो। सियासी मुख़ालिफ़नि खे किथां बि खंभे खंयो थो वञे पर क़त्ल जो जवाबदार गिरफ़्तार नथो थिए। उन मौक़े ते कैलाश कोहली जदोजहद कमेटी जे अॻवान सां DIG हैदराबाद, SSP बदीन, डिप्टी कमिश्नर बदीन तरफ़ां मुसलसल राब्ते ऐं ॻाल्हियुनि खां पोइ कमेटी जे अॻवान पेलाज कोहली स्टेज ते अची इंतिज़ामिया सां कयल ॻाल्हियुनि जा तफ़सील ॾिना ऐं चयो त 12 रुकनी जदोजहद कमेटीअ जे अॻवान सलाह मुसरत खां पोइ इंतिज़ामिया खे 1 हफ़्ते जी मोहलत ॾिनी आहे त हूअ क़ातिल खे गिरफ़्तार करे कैफ़र किरदार ताईं पहुचाए। ॿी सूरत में 1 हफ़्ते खां पोइ DC चौक बदीन ते कैलाश कोहली जे क़ातिल सरफराज़ निज़ामाणी जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वेंदो। होॾां तलहार में जसकम ऐं सिविल सोसाइटी रैली कढी बस स्टॉप ते धरणो हंयो। नवकोट ऐं टंडे ग़ुलामली में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा करे कैलाश जे क़ातिल जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बलोच नौजवाननि खे जबरी तौर खंभे गुम कयो पियो वञे। पाकिस्तानी फोर्सिस पारां वधीक 8 नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो आहे। फोर्सिस पारां मंद वारे इलाइक़े मां अब्दुल्लाह वल्द इक़बाल खे खंभे गुम कयो वियो। कराचीअ जे गोलीमार वारे इलाइक़े मां
हमदान वल्द मोहम्मद अली खे जबरी तौर लापता कयो वियो आहे। जॾहिं त पंजाब जे शहर डेरा गाज़ी खान जे इलाइक़े भट्टा कॉलोनी मां 3 बलोच नौजवाननि दाऊद बलोच, उस्मान बलोच ऐं हकीम बलोच खे खंभियो वियो आहे। कोयटा जे लक पास वारे इलाइक़े मां ज़ुबैर वल्द मुराद ख़ान खे जबरी तौर लापता कयो वियो आहे। बारखान ज़िले जे रखनी वारे इलाइक़े मां मोहम्मद इक़बाल मरी खे जबरी तौर लापता कयो वियो। मस्तोंग वारे इलाइक़े मां 21 सालनि जो सईद अहमद वल्द मोहम्मद अकबर खंभिजी वियो। गवादर मां पिणु शागिर्द जमाल मुराद खे खंभे गुम कयो वियो आहे। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ कमु कंदड़ तनज़ीमनि ऐं इंसानी हक़नि जे कारकुननि पारां वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कयो वियो आहे। जबरी तौर लापता कयल समूरनि बलोच नौजवाननि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो वियो आहे। ॿिए पासे बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ वाइस फार बलोच मिसिंग पर्सन जो एहतजाज जारी आहे। कोयटा में नसरुल्लाह बलोच जी अॻवानी में एहतजाजी कैंप जारी रखी वई, जंहिं ते मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सवास्तो रखंदड़ माण्हू शरीक थिया। जॾहिं त हब मां खंभे गुम कयल नसरीना बलोच जा वारिस पिणु शरीक थिया, जिन ॿुधायो त 22 नवंबर ते हब चौकी मां सिक्योरिटी फोर्स गैर क़ानूनी तरीक़े सां नसरीना बलोच खे हिरासत में वरितो, जेका अञा ताईं गुम आहे। उनजो को पतो पइजी नाहे सघियो। वाइस फार बलोच मिसिंग पर्सन जे चेयरमैन नसरुल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रियासती इदारा मुल्की सलामती जे नाले ते मुल्क जे क़ानून ऐं इंसानी हक़नि जूं भञकणियूं करे रहिया आहिनि। ॿिए पासे बलोच यकजहती कमेटी पारां पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त बलूचिस्तान में रियासती जबर बदस्तूर वधंदो पियो वञे। रियासती इदारा जबरी गुमशुदगियुनि ऐं अदालत खां मथां क़त्लनि में मुलविस आहिनि। अदालतनि खां मथां क़त्ल वारनि वाक़िअनि खे रोकियो वञे। जबरी तौर लापता कयल क़ौमी कारकुननि खे पिणु आज़ादु कयो वञे। दादू में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नादर जमाली जे वारसनि पुलिस मुक़ाबले खे जुड़तू करार ॾेई छॾियो आहे। दादू में 2 ॾींहं अॻु मुक़ाबले में मारिजी वियल नादर जमाली जे वारसनि ख़ादम जमाली, मुबीन जमाली, ख़ान जमाली ऐं ॿियनि दादू पुलिस पारां कयल पुलिस मुक़ाबले खे कूड़ो करार ॾींदे चयो आहे त नादर जमाली ज़िमेदार समाजी अॻवान हो। दादू पुलिस नाजाइज़ी कंदे कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे नादर जमाली खे क़त्ल कयो आहे। नादर जमाली सां कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे क़त्ल कंदड़ पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि ख़िलाफ़ क़ानून मूजिबि कार्रवाई कई वञे। मामले जी अदालती जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हुननि चयो त पुलिस जांच खे रद्द कयूं था, पुलिस जांच ते एतमाद नाहे। जॾहिं त घरू वज़ीर SSP हैदराबाद ते मुश्तमिल कमेटी क़ाइमु करे जांच जो हुकुम पिणु ॾिनो आहे। जॾहिं त पुलिस मक़तूल नादर जमाली जे घर बयान वठण जी जांच जी शुरूआति करण लाइ पहुती त वारसनि टीम खे बयान ॾियण खां इनकार करे छॾियो। वारसनि पारां चयो पियो वञे त पुलिस हथां असांजो नौजवान नादर क़त्ल कयो वियो आहे। जांच बि पुलिस कंदी, उनजी जानबदारी जी ज़िमेवारी केरु ॾींदो। यादि रहे त वारसनि पारां अदालती इंक्वायरी जी घुर कई वई आहे। वारसनि चयो आहे त अदालत खां मथां क़त्ल दादू पुलिस कयो आहे, उन में पुलिस मुकमिल तौर मुलविस आहे, जंहिं करे पुलिस मां असांखे इंसाफ़ जी उमेद नाहे। नादर जमाली जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। दादू में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नादर जमाली जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ सकरंड जे नौजवान जमाली इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी ग़ुलाम मुश्तबा जमाली, एहसान जमाली, अमजद जमाली, शाहिद जमाली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त दादू पुलिस विंगार वहंदे 100 एकड़ ज़मीन जे मालिक नादर जमाली खे कूड़े मुक़ाबले में क़त्ल कयो आहे। SSP दादू विंगार वहंदे नादर जमाली खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़त्ल कयो आहे। सिंध अंदरि पुलिस अदालत खां मथां क़त्ल करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते वाक़े में मुलविस समूरनि पुलिस एहलकारनि ऐं ऑफिसरनि ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त कैलाश कोहली नादर जमाली जे क़त्ल जो
सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खे नोटिस वठणु घुरिजे। IG पुलिस खे ॿिन्ही हंधनि ते पहुचणु घुरिजे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पीपल्स पार्टीअ जी सिंध हुकूमत 18 सालनि खां मथे हुकूमत दौरान सिंध खे तबाही जे किनारे ते बीहारे छॾियो आहे। पीपल्स पार्टी कूड़ी जमहूरियत जी दावेदार आहे। हुन सिंध में बादशाहत क़ाइमु करे छॾी आहे जंहिंमें अवाम ग़ुलाम हुजे। ब्यूरोक्रेसी ऐं इदारा हुननि जे हुकुमनि जा मुहताज ऐं इशारनि ते फ़क़्ति हुन जी मर्ज़ी वारा कम कंदा रहनि था। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पीपल्स पार्टी जा करप्ट हुक्मरानो हीअ उहे कोल्ही आहिनि जिन रूपले कोल्ही जी अॻुवाणी में अंग्रेज़नि जूं पाड़ूं पटे छॾियूं। कैलाश कोल्हीअ जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं हुन जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जीअं सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां सहाफ़ी ऐं जीअं सिंध क़ौमी पार्टीअ जे कारकुन बशीर अहमद मल्लाह जी यादि में तर्जती मेड़ाको कोठायो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि सहाफ़ियुनि तोड़े भरपास जे रहवासियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेड़ाके खे सदारती ख़िताब कंदे जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ ख़ान ज़ौहर चयो त बशीर अहमद मल्लाह सियासी तोड़े साफ़ती ज़िम्मेवारियूं शानदार तरीक़े सां सरअंजाम ॾिनियूं। पुठिते पियल समाज में तब्दीली लाइ जा खोड़ियाई। संदसि काविशूं कॾहिं बि विसारण जोॻियूं न आहिनि। कंहिंसां अञा घणो किरदारु अदा करणो हो पर खेसि ज़िंदगी साथ न ॾिनो। संदसि विछोड़े जो ख़्यालु कॾहिं बि भरिजी नाहे सघणो। असां खेसि ख़िराज तहसीन पेश करियूं था। नवाज़ ख़ान ज़ौहर वधीक चयो त हिन वक़्तु बालादस्त तबक़ा अवाम दुश्मन किरदारु अदा करे रहिया आहिनि। बेगुनाह माण्हुनि खे क़त्ल कयो पियो वञे। कैलाश कोल्हीअ जे असल कातिल खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। अहिड़े ज़ालिमाणे दौर में बाशूर माण्हुनि खे क़ौम परस्त सियासत सां सलाह ॾियणु घुरिजे। क़ौम परस्त सियासत वसीले ई सिंध जे वसीलनि जी फुलूट खे रोके सघिजे थो। वफ़ाक़ जे नाले में पंजाब सिंध जे समुंड, दरिया, पाणी, मैदनियात, तेल, गैस ज़मीननि ते कब्ज़ो करे रहियो आहे। डैम ठाहिया पिया वञनि जंहिंखे सियासत वसीले मुंहुं ॾियणो पवंदो। पंहिंजो पाणी सॼो पंजाब खणी थो वञे, समुंड पंहिंजो देश सॼो जेको सो पंजाब खणी थो वञे। ज़मीनूं पंहिंजूं पंजाबी चवंदा त असांखे जो कॉर्पोरेट फार्मिंग करी, असांखे जो 80 पैसा कमाए, कचो सॼो असांखे जे सिंधी कचो आबाद कंदा, मक़ामी माण्हू कचो आबाद कंदा त कचे में हाणे ख़तम ई कोन था थिए, ठाहिया ई न आहिनि। पर पाण कंदा त चवंदा हाणे हाणे ख़तम था कयूं, धाणे जा वेठो धाणे वेठा आहिनि, धाणे खे थी वियो धाणे वेठा बीठा आहिनि। कहिड़े धाणे खे हुकुमरान खे कंहिंजो को ॾाढे खे अॻुवा कयो हुजे, सदाईं मिस्कीननि खे अहवाल आहे। अमन हुननि खे पंहिंजे लाइ खपे, ख़ुशहाली हुननि खे पंहिंजे लाइ खपे, भञूं ज़मीनूं हुननि खे पंहिंजे लाइ खपनि, समुंड हुननि खे पंहिंजे लाइ खपे, दरिया हुननि खे पंहिंजे लाइ खपे, कालिजन जबल हुननि खे पंहिंजे लाइ खपे। कोई इहो त खणी वञे, चाइना खे सॼी दुनिया खे जेको पत्थर विकिणी छॾियूं, निशाबदार पंजाब पाण फितरत जो हुस्न थींदा आहिनि, उहे क़ुर्बान आहिनि, उन्हनि खे घुमण जूं जायूं ठाहिबो आहे, सॼी दुनिया घुमण माण्हू उते इलाइक़े जा पहाड़ घुमण था वञनि, कारोबार घुमण छो कोन वेंदा, गोरख घुमण छो कोन वेंदा, पर हिते हुकुमरान इहा शइ काई नथा त अचो त पाण सियासत कयूं पंहिंजे वतन खे बचाइण जे लाइ, पंहिंजी क़ौम खे बचाइण जे लाइ, पंहिंजे वसीलनि खे बचाइण जे लाइ। महबूब गलबात ताक़त थी पवंदा, मिस्कीन मजबूर हिना माण्हू गलबात सगारा थी पवंदा। ताज़ियती मेड़ाके खे ख़िताब कंदे कामरेड यूसुफ कुंभार चयो त बशीर अहमद मल्लाह ग़रीब घराणे सां तालुक़ु रखण जे बावजूद बि सियासी ऐं समाजी हवाले सां मुतहरिक किरदारु अदा करे मक़ामी तौर ते सुठो नालो कमायो। संदसि विछोड़े ते तमामु घणा ॾुखार आहियूं। नामियारे अदीब सहाफ़ी कालम निगार मियां मीर चांडे ख़िताब कंदे चयो त बशीर मल्लाह साफ़ती ज़िम्मेवारियूं अदा कंदे सियासत में आयो, जिते हुन क़ौमी पार्टीअ जे प्लेटफार्म तां हर जदोजहद में हिसो वरितो। संदसि सियासी किरदारु सदाईं ज़िंदा रहंदो। STP पारां 14 फरवरी ते हैदराबाद में योम मादरे वतन जे सिलसिले में रथियल अवामी जलसे जे तयारियुनि बाबति कराची डिवीज़न जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अॻुवाण जो अहम इजलास पार्टी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जी सदारत हेठि थियो। इजलास में योम मादरे वतन जे जलसे खे कामयाबु बणाइण लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं वियूं।
इजलास दौरान बदीन में क़त्ल थियल पोरियत नौजवान कैलाश कोहली जे कातिलनि जी फौरी गिरफ़्तारी जो पिणु मुतालबो कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे STP जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो त हिन मुल्क में ॾाढे जो गाबो वारो कानून हली रहियो आहे, जिथे बदीन में हिकु पोरियत नौजवान खे क़त्ल कयो वञे थो, पर कातिल सिर्फ़ु उन करे गिरफ़्तार नथा थियनि जो उहे मथां तबिके सां तालुक़ु रखनि था। हुन चयो त आवाम 24 कलाकनि खां वधीक वक़्त खां रोडनि ते एहतिजाज करे रहियो आहे, जॾहिं त कानून लाचार बणियल नज़र अचे थो। डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंध तरक़ी पसंद पार्टी हमेशह मज़लूमनि जो साथ ॾिनो आहे ऐं बदीन ज़िले जा STP साथी धरणे में मौजूदु आहिनि, वारसनि खे इंसाफ़ मिलण ताईं मौजूदु रहंदा। हुन चयो त सॼी सिंध जागीरदारनि ऐं वॾेरनि वटि यरगमाल बणियलु आहे, जॾहिं त वफ़ाक़ी पार्टियुनि जागीरदार तबिके खे न सिर्फ़ु मज़बूत कयो आहे, पर इक़्तिदार में शामिलु करे खेनि वधीक इख़्तियार बि ॾिना आहिनि। हुन चयो त मुल्क अंदरि कानून जागीरदारनि ऐं भोतारनि अॻियां बेवस बणियलु आहे। CSS पास ऑफिसर बि अणपढ़ियल भोतारनि अॻियां हथ ॿधी बीठल आहिनि। मुआशी वसीलनि सां मालामाल सिंध जा असल वारस इंतिहाई मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सिंध जे मुफ़ादनि ख़िलाफ़ मुसलसल साज़िशूं थी रहियूं आहिनि, जिन में पीपल्स पार्टी समेत समूरियूं वफ़ाक़ी पार्टियूं शामिल आहिनि। डॉक्टर कादर मक्सी चयो त हाणे सिंध जे पोरियत ऐं मज़लूम तबिके खे मुतहद थी सिंध मथां मुसलत जागीरदारनि खां जान छॾाइणी पवंदी। जेसिताईं वोट जो दुरुस्त इस्तेमालु न कयो वेंदो, तेसिताईं सिंध मुश्किलातुनि मां निकिरी न सघंदी। सिंध तरक़ी पसंद पार्टी पोरियत तबिके जी नुमाइंदा पार्टी आहे, जेका इक़्तिदारी ऐवाननि में भोतार ऐं जागीरदार न पर पोरियत तबिके जी औलाद खे ॾिसणु चाहे थी। इजलास खे सिंध तरक़ी पसंद पार्टी जे वाइस चेयरमैन हैदर शाहणी, होतखान गाॾई, डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चन्ना ऐं ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। सेवण डेवलपमेंट अथॉरिटी जी सरकारी ज़मीन ते रेवेन्यू अमलदारनि ऐं बासर बिल्डरनि जी मिली भगत सां कूड़ा खाता ठाहे कब्ज़ा करण जो इंकशाफ थियो आहे। बासर बिल्डर तरफ़ां SDA GC 6-7 सेक्टर में वाक़िआ लॻभॻि 100 एकड़ सरकारी ज़मीन ते मुबैना तौरु कब्ज़ो करे दीवारूं अॾियूं वियूं आहिनि। ज़मीन ते तमीराती कमु पिणु जारी हो। कब्ज़े जी इतला मिलण ते डायरेक्टर जनरल सेवन डेवलपमेंट अथॉरिटी पंहिंजे अमले सां गॾु ॼाणियल ज़मीन ते पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हुन सरकारी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराइण लाइ डिप्टी कमिश्नर जामशोरो ऐं SSP जामशोरो खां मदद तलब कंदे लिखत में ख़त पिणु लिखियो आहे। जॾहिं त यादि रहे त रेवेन्यू अमलदारनि ऐं बासर बिल्डरनि जी मिली भगत सां ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। चोटारियूं वाक़े जे मुतासिर ॻोठाणनि MNA अलाउद्दीन जुणेजो ऐं पुलिस ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतिजाजी अॻवानी कंदड़ फ़िदा जुणेजो, इरफान जुणेजो ऐं ॿियनि चयो त MNA अलाउद्दीन जुणेजो असांजे ॻोठ में 3 गबरू नौजवान शहीद कराया। उनखां अलावा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांखे हिरासा करे रहियो आहे। अञा बि संदसि अंदर जी बुख ख़तमु न थी सघी आहे। हुननि एहतिजाज कंदे चयो त MNA अलाउद्दीन जुणेजो हाणे पेट गुज़र लाइ काठियूं करे विकिरो कंदड़नि लाइ बि ऋण ॿारे ॾिनो आहे, जिन खे पिणु परेशान कयो पियो वञे। हैदराबाद पुलिस संदसि कमदारी वारो किरदारु निभाए रही आहे। हुननि चयो त अॼु घर अंदरां बीठल वण वढे विकिरे करण लाइ वेंदड़ पोरियत जो गाॾो MNA जे चवण ते चुटारियूं पुलिस हथां रोकियो वियो आहे। SHO चुटारियूं सरज़मीन ॾिसण बावजूदि चए थो त आउं मजबूर आहियां। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में मेरिट जी लताड़, तालीमी इदारनि खे ख़ानगाइण, फ़ीअनि में वाध ख़िलाफ़ ऐं तालीमी इदारनि में अमन अमान जी बहाली लाइ सिंधी शागिर्द तहरीक तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब में काफ़रस मुनक़िद कई वई। काफ़रस में शागिर्दनि, तालीमी माहिरनि, अदीबनि, साफ़िन, वकीलनि, हारियुनि ऐं मज़दूर अॻवान समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि शिरकत कई। काफ़रस में मुतालबो कयो वियो त सिंध जे तालीमी इदारनि में हथियारनि जी नुमाइश ॻणती जोगी आहे। नाक़स सिक्योरिटी में मुलविस ऑफिसरनि खे पधिरो करे इदारती कार्रवाई करे केस दाख़िल कया वञनि। तालीमी इदारनि खे हथियारनि खां पाक साफ़ बणायो वञे। यूनिवर्सिटी जूं फ़ीयूं घटायूं वञनि। समूरनि शागिर्दनि खे हॉस्टल ऐं पॉइंट बस जी सहूलियत फ़राहम कई वञे। कॉन्फ्रेंस खे अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी साजिद हुसैन मैसर, सिंधी शागिर्द तहरीक जे मरकज़ी अॻवान नवीद अब्बास कल्हड़ो, उमरा समो, सरमद साईंदाद ख़ासखेली, नजीबुर रहमान मैसर,
नामियारे लेखक इंसाफ़ी दस्तगीर भट्टी असलम चांडे नवीद जरवार अली रज़ा जलबाणी अशोक कुमार ऐं ॿियनि ख़िताब कयो। साजिद हुसैन मैसर ख़िताब कंदे चयो त हिकु मुनज़म साज़िश तहत सिंध जी तालीम हथ वठी तबाह कई पई वञे। केतिरनि ई इलाइक़नि में सरकारी स्कूलनि जो वजूद ई नाहे। अक्सर करे सरकारी स्कूल हिकु कमरे वारा आहिनि जेके वॾेरनि जूं ओताकूं बणियल आहिनि। बाक़ी बचियल स्कूलनि में उस्तादनि स्टाफ ऐं फर्नीचर जी खोट आहे। अक्सर स्कूल त वाशरूम जहिड़ी ज़रूरी शइ खां बि वांझल आहिनि। उन्हनि इदारनि खे बहितर बणाइण बजाए सरकार आलमी साम्राजी पॉलिसी ते अमल कंदे उन्हनि सरकारी स्कूलनि खे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए हलाइण जी रिथाबंदी करे हुकूमत मुफ़्त मयारी तालीम ॾियण जी पंहिंजी बुनियादी ज़िम्मेवारी खां आजी थी रही आहे, जंहिंजे करे सिंध जो पोरित तबिको तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम थी वेंदो। सिंध जी तालीमी सूरतहाल पंजाब ऐं KPK खां बि पुठिते पियल आहे। सिंध में फ़क़्ति 10 स्कूलनि में हथ धोइण जी सहूलियत मौजूदु आहे। 68% स्कूल बुनियादी सहूलियत बिजली खां महरूम आहिनि। 46% ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, जॾहिं त उन्हनि मां बि 60% खां वधीक नियाणियूं आहिनि। पाकिस्तान इकनॉमिक सर्वे जी 2024 जी रिपोर्ट मूजिबि सिर्फ़ु 10 सालनि वारी उमिरि खां मथे वारे लिटरेसी रेट 57% आहे ऐं 60% प्राइमरी स्कूलनि में वाशरूमनि जी सहूलियत बि मौजूदु न आहे। उमरा समूह ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी SPSC खे नौकरियुनि जे विकिरे जी मंडी बणाए छॾियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में नौकरियुनि जे विकिरे जी ज़िम्मेवार PP जी करप्ट हुकूमत आहे। कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहाननि में 9 सूबनि जे हिमायती सुवाल शामिल करे सिंध जे वजूद ते वार कयो वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अमलदारनि सिंध ऐं मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई आहे। अहिड़े मुल्क दुश्मन साज़िश कंदड़ इदारे जे चेयरमैन ऐं लाॻापियल अमलदारनि ख़िलाफ़ आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई कई वञे। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी चयो आहे त असां रुॻो TTP न पर समूरियुनि दहशतगर्द तनज़ीमुनि जा मुख़ालिफ़ आहियूं। मिराकी सां को बि वास्तो नाहे। फ़ौजी ऑपरेशन सां KPK में अमन क़ाइमु न थींदो। जेकॾहिं वज़ीर अज़म ख़ैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ॻाल्हाइण लाइ मूंखे सॾींदो त मां वेंदुसि। वफ़ाक़ी हुकूमत KPK हुकूमत सियासी पार्टियूं ऐं सिक्योरिटी इदारा गॾिजी करे ख़ैबर पख्तूनख्वा में अमन क़ाइमु करण जो रस्तो ॻोल्हनि। महमूद खाना चकज़ई ऐं अलामा राजा नासिर खे इख़्तियार आहे त हूअ कंहिं सां बि ॻाल्हियूं कनि। PTI जे बानी इमरान ख़ान ऐं संदसि घरवारी जी आज़ादी लाइ रोडनि रस्तनि ते तहरीक शुरू करे छॾी आहे। तहरीक इंसाफ़ 11 जनवरी ते बाग़ जनाह कराची में जलसो कंदी। कराची प्रेस क्लब में मीट दी प्रेस खे ख़िताब कंदे KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी चयो त मुंहिंजे हिते अचण जो मक़सदु इहो आहे त इमरान ख़ान मूंखे स्टेट क़ाइमु करण जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। मां पंजाब वियो हुउसि। पंजाब में असांजे पार्लियामेंटी मेंबरनि सां ॻाल्हायो, ॾाढी उदास हुई। हाणे मां इमरान ख़ान जी हिदायत ते सिंध जी राजधानी कराची आयो आहियां। मां हिते पंहिंजे तनज़ीमी दोस्तनि सां मिलंदुसि। असां रैली जी दरख़्वास्त ॾिनी हुई पर अञा ताईं जवाबु नाहे मिलियो। असांजे लीडर इमरान ख़ान खे कंहिं बि क़ैदी जा बुनियादी इंसानी हक़ ॾिना न पिया वञनि। सिंध में अॼु बि ज़रदारी जी हुकूमत आहे, भुट्टो जी हुकूमत नाहे। ख़ैबर पख्तूनख्वा जो अवाम तहरीक इंसाफ़ मुतमिन आहे। कहिड़े आइन में लिखियलु आहे त कहिड़ो वज़ीर ला कंहिं ॿिए सूबे में सियासत नथो करे सघे। तव्हां मूंखे इहो कानून ॾेखारियो, मां हाणे हलंदुसि। असां चाहियूं था त जमहूरियत एतिरी मज़बूत हुजे जो हर को पंहिंजे हदनि में रही कमु करे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान सिंध जे सूबाई सेक्रेटरी कामरेड इक़बाल चयो आहे त सिंध में सभई वॾेरा हुक्मरान पार्टी में गॾु थी विया आहिनि। सिंध में वॾेरा राज क़ाइमु थी चुको आहे। बदीन में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त पीपल्स पार्टी हाणे मुकमिल तौर ते सिंध जी ज़ालिम ऐं सफ़ाक वॾेरनि जी जमायत बणिजी चुकी आहे। सिंध पुलिस वॾेरनि जी कमदार जो किरदारु अदा करे रही आहे ऐं इंतिहाई बेरहमी सां अवाम ते जबर करे रही आहे। वॾेरा जेकॾहिं क़तल बि कनि था त FIR दाख़िल कराइण लाइ बि धरणा ॾियणा पवनि था। कैलाश कोहली हुजे, रमज़ान खोसो हुजे या नादर जमाली, वॾेरा ऐं पुलिस मौत जा फ़रिश्ता बणिजी चुका आहिनि। बबरलो धरणे सिंधी आवाम खे मुनज़म जदोजहद वसीले हुक्मरान खे झुकाइण जो जेको सबक़ु ॾिनो आहे, असांखे उन्ही राह ते हली उन्हनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो।
बदीन जी आवाम 3 ॾींहंनि ताईं राति ॾींहुं लगातार धरणो ॾेई कराची खां पिंडी ताईं सभिनी खे लोॾे छॾियो, जंहिंजे नतीजे में ज़िले पुलिस ॻाल्हियुनि ते मजबूर थी। कम्युनिस्ट पार्टी उनजी हारी मुहाज़ सिंधहारी कमेटी SSP बदीन खां मुतालबो करे थी त कातिल वॾेरे सरफराज़ निज़ामानी खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। ॿिए पासे नवाबशाह में पिणु वेनेज़ुएला ते अमरीकी हमले ख़िलाफ़ कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो, जंहिंखे ख़िताब कंदे कामरेड इमदाद काज़ी चयो त वेनेज़ुएला मंशा जो स्मगलर नाहे, सभ खां वॾो स्मगलर त अमरीका पाण आहे। ने वेनेज़ुएला पर हमला किया है, इल्ज़ाम लगाया है कि वेनेज़ुएला से कोकीन और मंशियात स्मगल हो रही थी अमेरिका में, जिसका कोई सबूत नहीं है। दुनिया के सामने सबूत मौजूद है कि अमेरिका ने अफगानिस्तान की पूरी जंग और निकारागुआ में पूरी जंग, अर्जेंटीना में पूरी जंग मंशियात के कारोबारियों के मार्फत लड़ी और मंशियात की इजाज़त दी स्मगलिंग की। और जब अमेरिका अफगानिस्तान में बैठा हुआ था तो दुनिया का 90% मंशियात, जिसमें हीरोइन, कोकीन और दूसरी 90% रिकॉर्ड पर मौजूद है, गूगल में सर्च करके देखें, पूरी दुनिया में स्मगल होती थी। तो मंशियात का स्मगलर अमेरिका है, वेनेज़ुएला नहीं है। वेनेज़ुएला के माडुरो पर यह इल्ज़ाम क्यों है? इससे पहले पेट्रोस लुमुम्बा, जिन्होंने अफ्रीका में आज़ादी की मशाल जलाई और उन्होंने अफ्रीका के अवाम को जिंदा किया, जगाया, जिसने सर ऊंचा करके साम्राज्य से निजात की जंग लड़ी, उसे गिरफ्तार करके उसके जिस्म को तेजाब में डालकर तालील करके गटरों में बहा दिया। उस पर कौन सा इल्ज़ाम था कि उन्होंने मंशियात स्मगल की है? इसी तरह अफगानिस्तान में डॉक्टर नजीब ने कौन सी मंशियात स्मगल की थी? मंशियात का स्मगलर तो अमेरिका है। बुनियादी तौर पर आप देखें कि अफ्रीका में हो, लातीनी अमेरिका में हो या एशिया में हो, जंग झगड़ा और वहाँ पर प्रॉक्सीज के मार्फत खाने जंगी वहाँ पर मौजूद है, जहाँ पर तेल, गैस और रेयर अर्थ मिनरल से अमेरिका के हाथ में नहीं है। सऊदी अरब, जिससे 1974 में हेनरी किसिंजर ने मुआहिदा किया अमेरिकी वजीर खारजा ने कि सऊदी अरब तमाम पेट्रोल डॉलर में बेचेगा, और सऊदी अरब ने कहा कि उसके बदले हमें क्या मिलेगा? उन्होंने कहा कि आपकी बादशाह आपकी हिफाजत करेंगे। तो सऊदी अरब में इंसानी हुकूक की खिलाफ वर्जी हो, सऊदी अरब में कोई इंतखाब का अमल, जमहूरियत तो दूर की बात, कोई इंतखाबी अमल नहीं हो, वहाँ पर अमेरिका आराम से बैठा हुआ है क्योंकि पेट्रोल डॉलर को सहारा दे रहा है। कोट लालू ऐं भरपासे उरड़ी जा हांजा, 2 ॿारड़ियूं हयातियूं वञाए वेठियूं, केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला। ॻोठ माजी ख़ासकली में 2 सालनि जी ताहिरा बतूल धीअ असगर अली ख़ासकली हयाती वञाई, जॾहिं त ग़ुलाम शबीर ख़ासकली जी धीअ सुहाना पिणु उरड़ी सां छेड़ींदे दम ॾिनो। शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में केतिराई ॿारड़ा उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला हुजण बावजूदि अञा ताईं डॉक्टरनि जूं टीमूं न आहिनि मोकिलियूं वियूं, जॾहिं त इलाइक़े वासियुनि मुतालबो कयो आहे त उरड़ी तेज़ी सां पखिड़िजी रही आहे, वैक्सीनेशन कराई वञे। थरड़ी मोहबत में टाउन चेयरमैन शाहिद सहूल जे मुलाज़िम पारां ईदगाह जा वण कटराए विकिरो करण वारे अमल तां रोकण ते शहर जे मुअज़्ज़िज़ ऐं दुकानदार अॻुवाण मोहम्मद अयूब खोखर मथां टाउन चेयरमैन कावड़जी पियो। मुबैना तौरु टाउन चेयरमैन पारां दुकानदार खे तशदुद जो निशानो बणायो वियो। दुकानदारनि ऐं शहरियुनि पारां कारोबार बंदि करे शटर बंदि हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मुमताज़ बिरोही ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त फौरी तौर ते टाउन चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मीरपुर ख़ास में म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे टाउन मीर शेरमुहम्मद टालपुर जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मंझताल ऐं ऑफिस जी तालाबंदी करे टाउन चेयरमैन जी ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मीरपुर ख़ास टाउन जे 242 मुलाज़िमनि जी 1 महीने जी पघार मां फ़ी मुलाज़िम जी अधु पघार कटौती करण सबबि मुलाज़िम माली बहिरान में मुब्तला आहिनि।
इंतिज़ामिया पारां पघारनि में कटौती जो कारण इनकम टैक्स ॼाणायो वियो आहे, जॾहिं त केतिरा ई मुलाज़िम फाइलर पिणु आहिनि। हुकूमत खे टैक्स ॾियनि था, उन जे पघारनि मां कटौती सम्झ खां ॿाहिरि आहे। इनकम टैक्स माहिवार कुझु 100 रुपया हूंदी आहे, पर मुलाज़िमनि जी पघार मां हज़ारें रुपया कटौती करणु सरासर ज़्यादती आहे। हुननि चयो त अधु पघार इनकम टैक्स जी मद में कटणु सरासर करप्शन आहे। ऑफिसर पंहिंजे पघारनि मां इनकम टैक्स नथा ॾियनि, मुलाज़िमनि खे निशानो बणाइण जी सख़्तु मज़म्मत करियूं था। हुकूमत पारां सालियानी वधायल पघार बि जारी नाहे कई वई। 42 मुलाज़िमनि खे 10 महीननि जूं पघारूं जारी नाहिनि कयूं वियूं, जेका सरासर ज़्यादती आहे। टाउन चेयरमैन पारां कूड़नि बिलनि ज़रिए किरोड़े रुपयनि जी करप्शन कई वञे थी, पर अफ़सोस मुलाज़िम पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि, जिन खे अञा ताईं पंहिंजो हक़ बि नथो ॾिनो वञे। हुननि चयो त ईंदड़ हफ़्ते खां अणॼातल मुदे ताईं ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सकरन में सैयद सोबिया बतूल शाह जे तशद्दुद जो जरगो थी गुज़रियो। जरगो हाजी अली नवाज़ चांडियो जी सरपंची में थियो, जंहिंमें ॿिन्ही धुरियुनि जे अमीननि पारां ॻाल्हियूं ॿुधण बाद सोबिया बतूल शाह जे वालिद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह ऐं चाचे मोहम्मद अली शाह खे ॾोही करार ॾींदे मजमूई तौरु 60 लख रुपया ॾंड विधो वियो। सोबिया शाह चयो त अॼु मूंसां इंसाफ़ थियो आहे, मूं ते तशद्दुद कंदड़नि खे ॾोही करार ॾिनो वियो आहे। हुन अखियुनि मां लुड़क गाड़ींदे चयो त मुंहिंजे वालिद ऐं चाचनि मूंसां वॾो ज़ुल्म कयो हो, मूंखे तशद्दुद जो निशानो बणाए माज़ूर बणायो वियो। वाक़ियो नौशहर फिरोज़ जे गुल टाउन जे इलाइक़े में 24 जुलाई 2024 ते पेश आयो हो, जंहिंजो केस सैयद सोबिया बतूल शाह पारां नौशहर फिरोज़ थाणे ते दाख़िल करायो वियो हो, जंहिंमें हुन तशद्दुद जो इल्ज़ाम पंहिंजे वालिद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, चाचे मोहम्मद अली शाह, सौटनि कुर्बान शाह, शहनशाह इरफान शाह ऐं मुश्ताक शाह ते लॻायो हो। सोबिया शाह ते थियल तशद्दुद में संदसि 2 टंगूं ज़ाया थी वियूं हुयूं। अवामी शहरी इतिहाद लाड़काणे जो हंगामी इजलास अवामी शहरी इतिहाद लाड़काणे जे बानी सदर अयाज़ हुसैन जाफ़री जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में लाड़काणे में वधंदड़ बदअमनी, समाजी वर्करनि जे तहफ़ुज़, सफ़ाई सुथराई, ट्रैफ़िक जे मसइलनि ऐं शहर अंदरि स्ट्रीट लाइट न हुजण जे मसइलनि खे हल कराइण लाइ घुरायो वियो। इजलास में सोशल वर्कर मिस्किन अरबाब अली जे घर ते कातिलाने हमले, हकीम ज़ुल्फ़कार अली सिद्दीकी जे दवाख़ाने ते हमले थियण, समाजी वर्कर फ़क़ीर अरसलान हबीब चांडियो जे घर में मुसलसल चोरियूं थियण ऐं ताज़ो ई लाड़काणो शहर में सोशल वर्कर पपन सुमरो जे घर अंदरि थींदड़ चोरी ते ॻणती जो इज़हार कंदे हुकूमत खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो। इजलास में मेयर लाड़काणो एडवोकेट अनवर अली लोहर सां मुलाक़ात करे शहर अंदरि वधंदड़ मसइलनि जे हल करण लाइ कोशिशूं करण ते इतफ़ाक़ कयो वियो। मोरे भरिसां ॻोठ माड़ी जी रहवासण बेवह पीरसन औरत ज़रीना बुघियो पंहिंजे नाफ़रमान पुटु आशिक़ हुसैन बुघियो जे तशद्दुद ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुन मौक़े ते हुन ॿुधायो त पुटु आशिक़ दुबई में रहंदो हुयो, जेको हिते अची मिल्क जी लालच में असां मथां तशद्दुद करे थो। हुन मुतालबो कयो त मवाली पुटु ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾियारियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन